बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं है लैला निसार। नाज़रीन, हिन हफ़्ते में जेका तालीमी दर्सगाहनि में सूरत हाल रही है तमाम केओस वारी सिचुएशन असांखे नज़र अची पई। ही जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे नवाबशाह में ऐं उन खां पहिरियां उन खां अॻु जेको वाक़ियो पेश आयो नओं कोट में जिते ॿिनि न्याणियुनि सां ॾाढाई कई वई, इहो बि हिकु तमामु जेको आहे क़ाबिले मज़हमत वाक़ियो पेश आयो जिते ॿिनि न्याणियुनि सां ॾाढाई कई वई। ऐं उन खां अलावा ही जेको तालीमी इदारनि में सूरत हाल नज़र अचे पई जिते शागिर्दनि खे हिरासां कयो वञे पियो, इहा बि तमामु जेकी आहे हिकु ख़तरनाक सूरत हाल पैदा थी चुकी आहे तालीमी इदारनि में, त जिन ते तव्हां भरोसो कयो पिया। उस्तादनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, हाणे आउं को डायरेक्ट इल्ज़ाम त कोन पई लॻायां, पर जेकॾहिं उस्ताद ऐं शागिर्द जे रिश्ते जी ॻाल्हि कजे त उस्ताद वालिदैन जी जॻह ते हूंदा आहिनि। सो उस्ताद ऐं शागिर्दनि जे विच में जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि त तमामु घणो ॾुख थिए पियो। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था, पंहिंजे महिमान जो तारुफ़ तव्हां सां कराईंदासीं, पर हीउ जेको नवाबशाह में शागिर्दियाणीअ खे ब्लैकमेलिंग वारो वाक़ियो पेश आयो आहे, अच्छा हिते थोरी इंसाफ़ जी बि असीं ॻाल्हि करे पिया वठूं त जेके असांजा जिन इदारनि ते असीं भरोसो कयूं पिया उहे असांखे केतिरे हद ताईं ॿुधनि पिया। जेकॾहिं हाणे नवाबशाह में असीं परवीन रिन जी ॻाल्हि कयूं, जेका नर्सिंग जी HO आहे, त इन 10 कलाक धरणो हयो आहे। 10 कलाक धरणो हणी करे पोइ उते अची जेको आहे DC हाउस में ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि, SSP साहब पहुता आहिनि ऐं उन खां बाद में जेकी आहे कुझु डिस्कशन थियो आहे ऐं पोइ वञी करे ॻाल्हियूं कुझु कामयाबु थियूं आहिनि। ठीकु आहे, त 10 कलाक इज़ अ बिग टाइम, ही वॾो टाइम आहे। त एतिरी देरि उहा न्याणी जेको आहे धरणे वारी जॻह ते प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे नज़र आई। मुंहिंजे ख़्याल में उनखे पेरनि में चपल बि कोन आई, उहा वेठी रही, को उनखे ॿुधणु कोन पियो अचे। बाद में तमामु घणी देरि खां बाद में हुकुमराननि खे जेको आहे थोरो होश आयो त हुते जेको आहे कुझु मिनिस्टर्स अची, कुझु अॻूणा मिनिस्टर्स अची करे पहुता ऐं उन जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। अच्छा, हाणे हीउ जेको मामिलो आहे दर्सगाहनि जी जेतोणीकि असीं ॻाल्हि कयूं त ही जेके वाक़िया आहिनि तेज़ी सां वधंदा पिया वञनि। अच्छा, ॿी इन ई हफ़्ते में जेकी शॉकिंग ख़बर हुई, तमामु घणी हैरानकुन ख़बर हुई, उहा असांखे CMC मां मिली। CMC में ही जेके हादसा थिया हुया, वाक़िया पेश आया हुया, जिते ॿ न्याणियूं असांखे हॉस्टल रूम में मुर्दा हालत में मिलियूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेकी हीअ रिपोर्ट आई आहे DNA में, त जेके हिक ई मर्द जा सैंपल्स, हिक ई मर्द जा जेके जुज़ा मिलिया विया आहिनि। सो ही बि तमामु हैरानकुन, तमामु शॉकिंग क़िस्म जी ॻाल्हि आहे त एतिरी देरि खां पोइ जेको आहे ही रिपोर्ट आई आहे, फॉरेंसिक रिपोर्ट, DNA रिपोर्ट, ऐं हाणे असीं ॾिसंदासीं त छा एक्शन वरितो पियो वञे, पर इट्स टू लेट। ही तमामु घणी देरि थी चुकी आहे, शायदि होश असांजे इदारनि खे तमामु देरि सां अचे पियो, चाहे उहे तालीमी इदारा हुजनि या ही जेको नओं कोट में वाक़ियो पेश आयो आहे। नओं कोट जे वाक़े में बि असीं ॾिसूं त कुझु अफ़वाहूं हुयूं त कुझु हक़ीक़तूं हुयूं, ऐं हुतां जा जेके इलाक़ाई माण्हू आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदे असांखे नज़र अचनि पिया त इन समूरे मामले में कुझु बाअसर माण्हुनि जो हथु हुयो। ऐं ॿी ॻाल्हि हिते अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त नओं कोट वारे वाक़े में कोई पुलिस ऑफिसर बि शामिलु हुयो। हाणे जिन इदारनि ते तव्हां भरोसो पिया कयो ऐं उहे इन्हनि मामलनि में जॾहिं शामिलु थी था वञनि त उते तव्हां छा एक्सपेक्ट करे पिया सघो, तव्हां कंहिंमां इंसाफ़ जी उमेदु रखी पिया सघो। बहरहाल इन्हनि मामलनि खे जेको आहे हिकु बाक़ाइदा तौर ते स्टॉप लॻणु खपे। असांजी जेके हुकुमरान आहिनि, असांजा मिनिस्टर्स आहिनि, उन्हनि खे जेको आहे सुजाग में अचणु खपे त अहिड़ा वाक़िया आख़िर छो पेश पिया अचनि, जिन ते असीं इदारनि ते भरोसो कयूं पिया, जंहिंमें पुलिस बि अचे पई, त आख़िर उहे माण्हुनि जी मदद छो न पिया कनि टाइम ते। जेकॾहिं नओं कोट वाक़े जी अञा वधीक ॻाल्हि कजे, जंहिं वक़्तु उन घर ते जितां ॿ न्याणियुनि खे अगवा कयो वियो, जॾहिं उते उहे जवाबदार आया उन्हनि खे अगवा करणु, त भरिसां ई पुलिस बीठी हुई। इहो इलाक़ाई जेको आहे वासियुनि जो चवणु हुयो। त अव्हां पाण सूरत हाल खे इमेजिन करे पिया सघो त केतिरी ख़तरनाक सिचुएशन क्रिएट थी चुकी हुई, जंहिं ते तव्हां भरोसो पिया कयो, जिन इदारनि ते तव्हां भरोसो था कयो उहे बि हुते मौजूदु आहिनि। उन्हनि जी मौजूदगी जे बावजूद बि अहिड़ा वाक़िया पेश अचनि त इहे तमामु ख़तरनाक सूरत हाल सम्झो पैदा थी चुकी आहे, जिते इंसाफ़ असांखे लॻे थो त शायदि महांगो थी वियो आहे। हुते हुन 10 कलाक धरणो हयो आहे न्याणी। ऐं ॿी जेकी हीअ CMC वारी रिपोर्ट आहे, लम्स मां सॉरी जेकी अची चुकी आहे, हीअ बि तमामु तशवीशनाक आहे, हिकु वॾो अहम इंकशाफ़ आहे। सो बहरहाल पंहिंजे महिमाननि खां असीं ॼाणूं था त हुननि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पिया वठूं ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं पंहिंजे महिमाननि सां गॾु।
वेलकम बैक नाज़रीन। जी तो इंट्रो में असीं जेको आहे मुख़्तलिफ़ इशूज़ जे बाबति तव्हांखे आगाह करे छॾियो त असीं अॼु छा ते डिस्कशन करण वारा आहियूं। इहो जेको समूरो हफ़्तो रहियो आहे ॾाढो ई केओस वारी सिचुएशन रही आहे, ख़ासि करे तालीमी इदारनि में। ऐं जेको नओं कोर्ट में वाक़ियो पेश आयो आहे, वरी उन खां अलावा सभ खां वधीक जेकी शॉकिंग न्यूज़ हुई उहा CMC में पेश ईंदड़ जेके मुर्दा नियाणियुनि जूं असांखे लाशूं मिलियूं हुयूं, उन हवाले सां जेकी DNA रिपोर्ट आई आहे उहा बि तमामु घणी शॉकिंग आहे। सो इन हवाले सां अॼु असांजी ॻाल्हि ॿोल थींदी। महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां थी। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे एहसन सियाल साहब, जेके मेंबर आहिनि सिंध बार काउंसिल जा ऐं एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा। हरासमेंट जे मामलनि ते तमामु घणो एक्टिव हुजनि था ऐं पंहिंजूं अवेयरनेस जूं कैंपेन्स बि हलाइनि था। सो उन्हनि खां पुछंदासीं त जेको हरासमेंट वारा ही मामला थियनि था, आख़िर कानूनी रस्तो कहिड़ो अख़्तियार करणु खपे जो ही मसला हल थी सघनि। ऐं कानून त मौजूदु आहे पर उन बावजूदि बि मसला असांजे साम्हूं अचनि पिया त छो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे मारवी अवान साहिबा, जेकी जेंडर ट्रेनर आहिनि ऐं डायरेक्टर आहिनि विमेन प्रोटेक्शन सेल जूं। सो मारवी साहिबा, मुंहिंजी बि वॾी महिरबानी। एहसन सियाल, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में टाइम ॾिनो। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे अरसलान अहमद, जेके उस्ताद आहिनि पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंसिस में। उहे हिते पढ़ाइनि पिया। उन्हनि खां असीं जेको वाक़ियो पेश आयो आहे, उन्हनि ते कुझु एलिगेशन्स लॻाइनि, इल्ज़ाम लॻाइनि, उन बाबति असीं अरसलान साहब खां पुछंदासीं त छा उन्हनि जो इन एलिगेशन सां को तालुक़ आहे या न, या उन्हनि खे हरूभरू जेको आहे इन मामले में फासायो पियो वञे। ऐं थोरी देरि में असांखे डॉक्टर नसरुल्ला बि जॉइन कंदा, जेके एडमिन आहिनि पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस जा। ऐं थोरी देरि में असांखे जेको आहे अयास खोसो सोशल वर्कर आहिनि नओं कोर्ट वाक़े जे हवाले सां, उहे बि असांखे जॉइन कंदा। सो बहरहाल प्रोग्राम जो आगाज़ कयूं पिया, शुरू कयूं पिया। मां सभिनी महिमान जी इजाज़त खां शुरूआत जेकी आहे उहा अरसलान अहमद साहब खां करणु चाहींदसि। ऐं उन खां अलावा सॉरी मां कोन ॿुधायसि तव्हांखे, असां सां परवीन साहिबा बि मौजूदु आहे। परवीन रिंद, जेका हिन समूरे मामले में अॻिते रही ऐं जंहिंखे ब्लैकमेलिंग जो निशानो बणायो वियो, रिपोर्ट बि साम्हूं आई ऐं 10 कलाकनि जो हुन धरणो हयो आहे। सो तमामु महिमाननि जी इजाज़त खां शुरूआत जेको आहे अरसलान अहमद साहब खां कयूं पिया, छो त हू हुते पढ़ाइनि बि पिया, त उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी त छा माहौल आहे ऐं जेको वाक़ियो पेश आयो आहे उनखे हू कीअं पिया ॾिसनि। अरसलान साहब, अस्सलाम वालेकुम, महिरबानी टाइम करण लाइ। वालेकुम अस्सलाम अदी। जी अरसलान साहब, ही जेको वाक़ियो पेश आयो आहे अदी परवीन सां, उनखे ब्लैकमेलिंग जो निशानो बणायो वियो, जंहिंजे नतीजे जेको डायरेक्टर नर्सिंग आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत, उन मथां केस बि दाख़िल थी वियो आहे ऐं जेकी वार्डन आहे उनखे मुअत्तल बि कयो वियो आहे। त तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांखे हिन मामले सां कनेक्ट पियो कयो वञे? जी अदी, बिल्कुलु मूंखे हिन मामले सां कनेक्ट कयो पियो वञे, जॾहिं त मुंहिंजो हिन सां कोई बि तालुक़ न आहे। कुझु मिसअंडरस्टैंडिंग जे करे, कुझु माण्हुनि जी ग़लतफ़हमी जे करे सोशल मीडिया ते ऐं मीडिया ते जेको आहे मुंहिंजी तस्वीर खे ऐं मुंहिंजो जेको आहे न मूंखे रिलेट करे जेको आहे उन सां शो कयो पियो वञे। जॾहिं त हुते अदी परवीन जेको आहे, न्याणी परवीन जेका असांजी स्टूडेंट आहे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी, उन्हनि जेको बयान में पंहिंजो नालो खयो आहे उहो गुलाम मुस्तफ़ा राजपूत जे लाइ जेको आहे न उन्हनि ॿुधायो आहे। सही, ठीकु आहे। मतिलबु इन वाक़े सां तव्हांजो को बि तालुक़ न आहे। ठीकु आहे, असां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी तरफ़ वापसि ईंदासीं, पर जीअं सां परवीन बि मौजूदु आहे। परवीन, अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी टाइम करण लाइ। वालेकुम सलाम। अच्छा परवीन, ही त ख़ैर मज़ाहमत ई कजे थी अवां सां जेको कुझु बि अवां फेस कयो आहे, ऐं ॿियो अवां 10 कलाकनि जो धरणो ॾिनो। उन खां बाद में हिकु इहा बि ख़बर आई परवीन त अवां खे धमकियूं ॾिनियूं वञनि पियूं, छा इन ॻाल्हि में हक़ीक़त आहे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु, इहा सच आहे, मूंखे धमकी ॾिनी पियो वञे। अच्छा परवीन, ही 10 कलाकनि जो धरणो, मतिलबु ही तमामु घणो वक़्तु आहे, त छा उन्हनि 10 कलाकनि में अवां वटि कोई बि कोन आयो तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु? 10 कलाकनि में केर बि न आयो असां ॾे। हालांकि मां शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी में मां पढ़ां पई, पम्स यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी हुयसि। ऐं फर्स्ट ऑफ ऑल हुननि खे अचणु खपे आहे, मुंहिंजे मथे ते हथु जेको आहे शफ़क़त जो, उहे रखनि अची करे, ऐं उहे न आया। एतिरा कलाक गुज़री विया लेकिन केर बि न आयो मूं वटि। इंतिज़ामिया जो ओवरऑल तव्हां सां रवैयो कीअं रहियो जॾहिं अवां हिन मामले खे अॻिते खणी आया आहियो, त ओवरऑल इंतिज़ामिया अवां सां ताबुन करे पई? बिल्कुलु, इंतिज़ामिया जो जेको रवैयो हुयो मूंखे वधीक अफ़सोस थियो आहे त हुननि जेको आहे सो बिल्कुलु ख़राबु रवैयो इख्तियार कयो ऐं हिन ॻाल्हि ते एक्शन न वरितो वियो। अञा ताईं जेके जवाबदार आहे गिरफ़्तार न कया विया ऐं उन्हनि खे ठहर ॾिनी पई वञे ऐं जेको आहे उन्हनि खे सपोर्ट ॾिनी पई वञे ऐं उन्हनि खे स्पेस ॾिनो पियो वञे त उहे भॼी सघनि। अच्छा, गुलाम मुस्तफ़ा राजपूत के जेके नर्सिंग जा डायरेक्टर आहिनि उन्हनि खे केरु सपोर्ट पियो करे परवीन? छा इन हवाले सां का ख़बर अव्हां खे पई आहे? हिननि जो सॼो ग्रुप आहे, हे मिली करे हिक ॿिए खे सपोर्ट पिया कनि, हिननि जो सॼो ग्रुप आहे। अच्छा, ग्रुप उन्हनि उस्तादनि जो आहे, उहे जेके डायरेक्टर आहिनि, छा उन्हनि सां कुझु उस्ताद आहिनि गॾु या केरु उन्हनि जे ग्रुप में शामिल आहे?
जी जी, वीसी समेत वाइस चांसलर समेत हिननि जो सॼो ग्रुप आहे। अच्छा, धरणे खां बाद में वीसी साहब बि आया हुया, अवां सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं हुयूं, जंहिंजे नतीजे जेको आहे केस बि दाख़िल कयो वियो, त इहा हिकु डेवलपमेंट सही हुई अवां सां इन हवाले सां जेको उन्हनि जो तामुन रहियो तव्हां सां उन ते? असांखे कूड़ो दिलासो ॾिनो वियो, असांखे कूड़ो दिलासो ॾेई करे असांखे उथारियो वियो धरणे तां, ऐं का उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो, ऐं असांखे कूड़ो दिलासो ॾेई करे असांखे उथारियो वियो। अच्छा, जेकी वार्डन ते अवां चयो जेको इनिशियल मेडिकल रिपोर्ट में बि साबित थियो त तव्हांखे स्ट्रैंगुलेट कयो वियो या जेको आहे कुझु ज़ख़्मनि जा निशान जेके आहिनि उहे पाया विया, त ही वार्डन खे बि मुअत्तल कयो वियो आहे? जी जी बिल्कुलु। ठीकु, त वार्डन जेको आहे तव्हां ते खे तशद्दुद जो निशानो बणायो, जीअं त हू चवनि पियूं त हॉस्टल ख़ाली करणी हुई तव्हांखे ऐं तव्हां उतां जा ग्रेजुएट ऑलरेडी हुयो पर उन बावजूद बि रहो पिया? न न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हॉस्टल जो को बि मसइलो न आहे, ऐं असांखे जीअं रूल्स फॉलो कराईंदा आहिनि असां कंदा आहियूं, फॉलो कंदा आहियूं। असां जेके रूल्स न हूंदा आहिनि फॉलो करण वारा, असां पोइ बि मजबूरी त असां शागिर्द जेके आहिनि असां रूल्स फॉलो कंदा आहियूं। अच्छा, ओवरऑल जेको आहे उते कीअं माहौल आहे पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस में? छा ॿियनि शागिर्दनि सां बि ईअं थींदो रहियो आहे? तमामु घणो ख़राबु आहे, तमामु घणो माहौल ख़राबु आहे, ऐं शागिर्दनि खे जेको हरासमेंट कई वेंदी आहे, उन्हनि खे धमकायो वेंदो आहे, उन्हनि खे ड्रिॼायो वेंदो आहे जीअं हू पंहिंजे हक़ जे ख़िलाफ़ आवाज़ न खणनि, ऐं उस्ताद जेके आहिनि उहे पंहिंजे नशे में धुत हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे पूरो होश न आहे हूंदो, और ऑफिस में नशो कंदा आहिनि वेही करे, ऐं जेको तमामु घणो ख़राबु आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर हुई त उस्ताद जेके आहिनि उहे नशो कनि था पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस में, त तव्हां इहा अॻिते ॻाल्हि पहुचाई कुझु शागिर्दनि मिली करे, या अवां त जीअं एज़ अ एच ओ उते कमु कयो पिया त उते यकीनन कमेटी बि आहे, त उन ताईं अवां इहा ॻाल्हि पहुचाइण जी कोशिशि कई? असां वीसी के एप्लीकेशंस न्यू सबमिट करायूं वीसी के एप्लीकेशंस, लेकिन उन्हनि जेको आहे सो का बि इंक्वायरी न कई, छो जो सभु सॼनि जो ग्रुप आहे, मिलियल आहिनि सभु, का बि इन्वेस्टिगेशन न थी, ऐं न्याणियुनि खे हिसायो वेंदो आहे, ड्रिॼायो वेंदो आहे, तव्हांजी एडमिशन कैंसिल थींदी, ऐं तव्हांखे टंगियो वेंदो पखनि ते, ऐं तव्हांखे मारियो वेंदो, त न्याणियूं हरासमेंट जे अंदरि रहंदियूं ऐं आवाज़ ठाहिनि खणंदियूं। अच्छा, ॿी इहा ॻाल्हि ॿुधाइजो, अवां जो जीअं चवणु आहे त उस्ताद उते नशो कनि पिया, त इहा शागिर्दनि ताईं ॻाल्हि कीअं पहुती उते? इहा असां वटि पूरो प्रूफ आहे, ऐं जेको असां चीफ जस्टिस खे अॻियां असां पेश कंदासीं, मां उते ॾेखारींदसि इंशाअल्लाह, ऐं पूरी सिंध ॾिसंदी। ठीकु आहे, अवां वटि प्रूफ जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। अच्छा अरसलान साहब, अवां जा कुझु स्क्रीन शॉट्स जेके आहिनि उहे लीक थिया हुया हिकु कन्फेशन पेज ते, उन जे पोयां छा कहाणी आहे? उनखे जेको आहे रिलेट कयो वियो आहे जेको न्याणी परवीन आहे उन सां, तव्हां इन जी वेरिफिकेशन जेका न्याणी परवीन आहे उन खां बि करे सघो था, मुंहिंजो कोई हिननि सां तालुक कॾहिं बि न आहे रहियो। ही अलॻि डिपार्टमेंट जा स्टूडेंट आहिनि, मां फार्मेसी में लेक्चरर आहियां, इन्हनि जी पेपर जी असेसमेंट वग़ैरह। वो जेकी चैट हुई उहा कंहिंजी हुई अरसलान साहब, जे उन में काफ़ी मैसेजेस हुया न, त उहे कंहिंजी हुई उहा चैट? मैनिपुलेशन आहे, उहा तव्हांजी न हुई? तव्हां उन में न आहे? तव्हांजी न आहे उहा चैट तव्हांजी न आहे? जी बिल्कुलु मुंहिंजी न आहे उहा चैट, ऐं मुंहिंजी कॾहिं काई बि ॻाल्हि ॿोल न थी आहे न्याणी परवीन सां। न परवीन सां त न थी आहे, पर जेकर चैट खे ॾिसजे, जीअं तव्हां उते फार्मेसी डिपार्टमेंट में पढ़ायो था, त उतां जूं छोकिरियूं चवनि पियूं तव्हां बि हुननि खे जेको आहे हरास कंदा रहिया आहियो? न बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि काई बि ॻाल्हि न आहे, इहो मूं ते इल्ज़ाम आहे। छो त हू स्क्रीन शॉट्स में जेका छोकिरी ॻाल्हाए पई उहा बि फार्मेसी जी आहे ऐं अवां बि फार्मेसी डिपार्टमेंट में पढ़ायो पिया सर, त इन ॻाल्हि में का सदाकत? सोशल मीडिया जी जेको मैनिपुलेशन करे मूंखे इन में जेको आहे मुलवस कयो पियो वञे, इन जे लाइ मां FIA साइबर क्राइम खे रिपोर्ट करे छॾियो आहे, ऐं मां थ्रू कोर्ट अदलिया जे थ्रू बि जेको आहे न जुडिशली एक्शन लाइ वेंदो। पोइ हू स्टूडेंट्स जेको आहे छो पियूं चवनि, ही कुझु असांखे नोटिसिस त न चइजे, पर ही रिज़ल्ट्स असांखे कुझु मौसूल थिया आहिनि यूनिवर्सिटी जे पारां, त उन में तव्हां सेकेंड ईयर ऐं थर्ड ईयर ते 16 सप्लीज़ हयूं आहिनि, ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तव्हां हुननि ते ॼाणी वाणी ई सप्लीज़ हयूं आहिनि, जेके होशियार ॿार बि हुजनि था उन्हनि ते बि तव्हां ॼाणी वाणी ई सप्लीज़ हयूं आहिनि, उन्हनि खे एग्ज़ाम खां अॻु में ॿुधाईंदा रहिया आहियो त तव्हां ते सप्ली लॻंदी, छा इन ॻाल्हि में बि सदाकत आहे? ॾिसो, असांजा ॿार आहिनि सभु, असांजो जेको टीचिंग प्रोफेशन आहे असांखे सभु ज़ाती न आहियूं कंदा, ऐं जेकॾहिं कंहिंखे सप्ली लॻी थी वञे त उहा उनजी पंहिंजी का जेको आहे परफॉर्मेंस जेकॾहिं बहितर न आहे त उनजे करे लॻी सघे थी। असां वटि जेको यूनिवर्सिटी में सिस्टम आहे सप्ली जो जेको थ्योरी जो पेपर हूंदो आहे उनजा 60 मार्क्स मशीन चेक कंदी आहे BCU जा, उन में त असां वटि मार्क्स हथ में हूंदा ई न आहिनि।
असां उन में ख़बर ई न हूंदी आहे त केतिरा मार्क्स BCQs में MCQs में पर आया आहिनि। अरसलान साहब शागिर्दियाणियूं चवनि पियूं त 16 सप्लीस उहो बि डिस्पेंसरी जहिड़े सब्जेक्ट में ऐं शागिर्दियाणनि खे अॻु में ॿुधाइण त तव्हां ते जेको आहे सप्ली लॻंदी, सो हू इहो छा मामिलो आहे? ईअं कुझु थियो आहे छा? डिस्पेंसरी सब्जेक्ट में 16 सप्लियूं बिल्कुल भी ना है। अच्छा, सेकंड ईयर फार्मेसी जो सेकंड सेकंड ईयर में ईयर। कुछ सप्लीज आहिनि, उन में जेको आहे कुछ मोट भी फेल आहिनि, कुछ थ्योरी में फेल हूंदा, ऐं थ्योरी जो कोई सब्जेक्ट आहे उहो सिर्फ मोट ना आहे, ॿिया बि टीचर आहिनि जेके मूंसां गॾु अटैच में पढ़ाइनि पिया, उहा फीमेल टीचर आहिनि। अच्छा, पर हू त कन्फेशन पेज ते जेको आहे इहे स्क्रीनशॉट्स आया न, ऐं उहा छोकिरी बि जेको आहे उहा फार्मेसी जी आहे, यकीनन उहा परवीन त न आहे, इन मामले सां मां बिल्कुलु दुरुस्त पिया जो तव्हांजो को तालुक़ु न आहे, पर हू फार्मेसी जी त आहे न, छो त हुनजी कॉन्वर्सेशन तव्हां सां फार्मेसी जे हवाले सां पई थिए, या तव्हां हिन स्क्रीनशॉट्स खे ठुकरायो था त हीअ तव्हांजा न आहिनि? जी बिल्कुलु, स्क्रीनशॉट्स तव्हांजा न आहिनि, ऐं फार्मेसी में ऐं हीअ जेके शागिर्दियाणियूं चवनि पियूं अव्हां जे हवाले सां, तव्हां जेको आहे हरूभरू सप्लीज़ हणंदा रहिया आहियो, इम्तिहाननि खां अॻु में उन्हनि खे होशियार छोकिरनि CR वारनि खे जेको आहे तव्हां चवंदा रहिया आहियो त जेको आहे तव्हांखे सप्ली लॻंदी, इन में बि काई सदाकत न आहे अरसलान साहब? अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे त मां कंहिंखे थ्रेट कयो हुजे या मां कंहिंखे ग़लति कुझु चयो हुजे। सप्ली त ॾिसो इहो प्रोफेशन आहे, इम्प्रूवर फेल्यूअर जेके पेपर्स हूंदा आहिनि उहे त थींदा रहंदा आहिनि, ऐं सप्ली के न कंहिंखे लॻी बि वेंदी आहे जेकॾहिं महिनत प्रॉपर न थियल हूंदी आहे। बाक़ी असां कंहिंसां पर्सनली कंहिंसां ज़्यादती न आहियूं कंदा, जेको महिनत करे थो, डिज़र्व करे थो, असां उनखे मार्क्स ॾियूं था, इवन असां लीनियंसी बि ॾींदा आहियूं। सो मतिलबु अव्हां जो चवणु आहे त जेके स्क्रीनशॉट्स आहिनि उहे एडिट करे उन ते अव्हां जी तस्वीर वग़ैरह लॻाई वई आहे? थी सघे थो कुझु बि अहिड़ो थियो हुजे, आई डोंट नो। अच्छा, ठीकु आहे, तव्हां उन्हनि खे मतिलबु रद्द कयो पिया, ऐं तव्हांजो कंहिं बि क़िस्म जो ॿारनि ते प्रेशर न रहंदो आहे या सप्लीज़ वग़ैरह ॼाणी वाणी न हणंदा आहियो? 16 ही जेके सप्लीज़ असांजे साम्हूं आयूं आहिनि। न बिल्कुलु, असां जेको आहे पंहिंजे सिंध जे ॿारनि लाइ सर्व कयूं पिया, असां उन्हनि जे लाइ ख़िदमत पंहिंजूं पेश कयूं पिया। असां सवाइ टीचिंग खे छॾे करे बि जेकॾहिं ॾिठो वञे, असां पंहिंजो एक्स्ट्रा एफर्ट्स ॾेई करे जेके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में बि उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं, स्टूडेंट्स खे उन्हनि जी ग्रोथ लाइ असां पंहिंजो वर्क कयूं पिया। अच्छा, ॿियूं अरसलान साहब इहे बि ॻाल्हियूं अचनि पियूं, शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त तव्हां हर छोकिरी सां जेको आहे नंबर शेयर कंदा आहियो, त ज़ाहिर आहे CR सां त चलो ठीकु आहे करे सघिजे थो, पर प्रोफेशनल नाले जी बि का शइ हूंदी आहे, त हर छोकिरी सां तव्हां नंबर जेको आहे ऑलमोस्ट हुन वटि मौजूदु आहे? फार्मेसी जी स्टूडेंट्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कंहिंखे वटि मौजूदु आहे, जेकॾहिं CR वटि मौजूदु आहे त CR खां कोई बि वठी सघे थो। अच्छा, पर छा इन ॻाल्हि जी निगरानी न रखी वेंदी आहे त सिर्फ़ु CR जेको आहे उहा हर शइ अॻिते कन्वे करे, अगरि कोई इवेंट आहे, कोई एग्ज़ाम आहे त हू अॻिते टीचर्स जा नंबर जेको आहे फॉरवर्ड न करे? जी बिल्कुलु, असां हाणे मूं वटि जेको रिज़ल्ट आयो हुयो उहो मां CRs खे ई जस्ट फॉरवर्ड कयो हुयो, मां कंहिं बि स्टूडेंट खे डायरेक्टली कंहिंखे बि न फॉरवर्ड कयो, असां इन शइ खे बि इंश्योर करे वरितऊं। ऐं अदी परवीन जीअं ॻाल्हि करे पई त माहौल ॾाढो ख़राबु आहे, उस्ताद नशो पिया कनि, छा अहिड़ो कुझु आहे अरसलान साहब? अव्हां त हुते पढ़ायो बि अथव? थी सघे थो, मां कंहिंखे जेको आहे न पाण न ॾिठो आहे, मूंखे हिन शइ जी इल्मु न आहे, मूंखे हिन शइ जे बारे में काई बि जेको आहे इल्मु न आहे। अच्छा, ठीकु आहे अरसलान साहब, महिरबानी तव्हां असां सां रहिजो प्रोग्राम में। अच्छा मारवी साहिबा, ही समूरा वाक़िया जेके थींदा पिया अचनि तालीमी इदारनि में, इन्हनि खे अव्हां कीअं पिया ॾिसो बीइंग अ जेंडर ट्रेनर? ऐं सभ खां वधीक असीं ॾिसूं पिया, चाहे उहो नओं कोट वारो वाक़ियो हुजे या ही जेके यूनिवर्सिटीज़ में वाक़िया पेश अचनि था, सभ खां वधीक जेको असरु पवे थो, सभ खां वधीक जेका अफेक्टिव हुजे थी, उहा औरत हुजे थी, न्याणी हुजे थी, छोकिरी हुजे थी, छो? लैला, इहे जेके वाक़ियात असांजे साम्हूं हींअर अचनि पिया, इहे कोई नया वाक़ियात कोन आहिनि। असां फरज़ाना जमाली जो वाक़ियो बि ॾिठो, असां ॿियूं बि असांजियूं नियाणियूं आहिनि चांडका में जेके सुसाइड्स थियूं आहिनि, उनजे अलावा जेके हर ॾींहुं अनरिपोर्टेड केसिस आहिनि, उन्हनि जी तादाद तमामु घणी वॾी आहे। नियाणियूं हिकु त डिॼनि थियूं, उहो ॻाल्हाइनि नथियूं, साम्हूं नथियूं अचणु चाहिनि। हे परवीन जहिड़ी नियाणी या ईअं का बाहिमत नियाणी साम्हूं अची थी वञे, जॾहिं हिकिड़ी इंतिहा थी वञे इनखे बर्दाश्त कंदे कंदे, तॾहिं इहा का नियाणी आवाज़ खणे थी ॾाढी मुश्किल सां। इहो आसान कोन्हे बिल्कुलु बि। असां ॾिसूं था इहे जेके स्क्रीन शॉट्स सोशल मीडिया ते सर्कुलेट कनि था, एॾे सारे उस्तादनि में सिर्फ़ु हिकिड़े उस्ताद खे ई छो निशानो बणायो थो वञे? अगरि कोई पर्सनल रीज़न्स आहिनि त उहे बि साम्हूं अचणु खपनि। सही फैक्ट एंड फिगर्स ॾिसण जी ज़रूरत आहे। कंहिं नियाणी खे अगरि को मसइलो आहे ऐं हू पंहिंजी आइडेंटिटी लिकाइण बि चाहे थी, त हिते जेकी कमेटीज़ आहिनि उहे किथे आहिनि? छो जो 2010 जे मुताबिक़ यूनिवर्सिटीज़ जे अंदरि कमेटीज़ हुजणु ज़रूरी आहे। अच्छा अरसलान साहब, तव्हां इन ॻाल्हि जो जवाबु ॾियणु चाहींदो त हिकिड़े उस्ताद जो नालो अचणु ऐं
तस्वीर खे एडिट करणु अवां इन ॻाल्हि जो जवाबु ॾियणु चाहींदो त असीं अवां जो बि मौक़िफ़ शामिल करणु चाहियूं पिया। बिल्कुलु इन लाइ असांजी आवाम खे सोचणु छो त खपे। हीअ ईअं पियो लॻे न सोच वीचार केसिस करे डिफरेंट आहिनि, यूनिवर्सिटी हिकु आहे पर केसिस बि मुख़्तलिफ़ नज़र अचनि पिया। जी जी अरसलान साहब प्लीज़ कंटिन्यू करियो। बिल्कुलु इन लाइ जेको आहे असांजी आवाम खे सोचणु खपे, सोच वीचार करे जेको आहे कंहिं शइ खे फेक प्रोपेगेंडा खे या जेको आहे फेक न्यूज़ खे जेको आहे स्प्रेड न करणु खपे। इहा शइ जेको आहे आवाम खे सोच वीचार, मीडिया खे सोच वीचार इन लाइ करणु खपे। न पर हू त यूनिवर्सिटी जे कन्फेशन पेज ते आयल हुया न, ही जेको मुंहिंजो केस हले पियो इहो त जेको आहे मीडिया तव्हांजे चैनल जे बि थ्रू हलियो या सोशल मीडिया जेके सोशल पेजिस आया न स्क्रीनशॉट्स लीक थिया इन जे करे सर असां इनखे हो कयोसीं। टोटल सोशल मीडिया मामलो ॾाढो सेंसिटिव आहे, इन ते प्रॉपर इंक्वायरीज़ जी ज़रूरत आहे। छो जो जेके असांजा हिते विक्टिम्स आहिनि, अगरि छो जो असां ॾिसूं था न हिकिड़ो हॉस्टाइल माहौल आहे, जेकी विक्टिम ॿाहिरि अचे थी उहा मायूस थी वञे, उनखे इंसाफ़ प्रॉपर सर्व नथो थिए। तव्हां ॾिसो परवीन असां सां हिते मौजूदु आहे, 10 कलाक धरना हलण खां पोइ बि इन्हनि शयुनि खे, इन्हनि मामलात खे अगरि सीरियस नथो वठियो वञे त उहा न्याणी जेकी का स्क्रीन शॉट शेयर थी करे उहा इन सां छा लेसन हासिल कंदी? उनजी त हौसला शिकनी थी कंदासीं असीं ब्रेक खां पोइ कानूनी हवाले सां बि असांखे ॻाल्हि करणी आहे। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पिया वठूं, ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, असां सां तमामु महिमान जेके आहिनि मौजूदु आहिनि। अरसलान अहमद साहब जी जेसिताईं ॻाल्हि कजे त हुननि तमामु एलिगेशन्स खे रद्द कयो आहे। हू चवनि था त जेके शागिर्दाणनि जे पारां इल्ज़ाम आहिनि इहे दुरुस्त न आहिनि ऐं कंहिं एडिट करे तस्वीर हुननि जी जेको आहे लॻाई आहे। सो वधीक असां सां एडवोकेट साहब बि मौजूदु आहिनि, मारवी साहिबा बि मौजूदु आहिनि ऐं परवीन बि जेको आहे असां सां मौजूदु आहे। जी मारवी साहिब, तव्हां परवीन खां कुझु पुछणु चाहियो पिया कमेटीज़ जे हवाले सां? जी बिल्कुलु, मां परवीन खां सभिनी खां पहिरीं त जेको इहो परवीन फेस कयो आहे ऐं जेकी बि असांजी नियाणियूं इन तरह जो हरासमेंट जा वाक़ियात फेस कनि थियूं, असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था ऐं असां इन्हनि भेणुनि सां जिते बि जंहिं बि शहर में जंहिं बि कुंड मां असांजो तालुक़ु आहे असां उन्हनि खे सपोर्ट कयूं था। मां परवीन खां इहो पुछणु चाहींदमि कि अञा ताईं जी जेकी इंक्वायरीज़ हलनि पियूं, अञा ताईं जेको हुकूमत जी तरफ़ां उन्हनि जी यूनिवर्सिटी जी तरफ़ां एक्शन्स खयां विया आहिनि, छा परवीन मुतमइन आहिनि ऐं उन्हनि कमेटीज़ जे फोकल पर्सन्स इंक्वायरी जे हवाले सां इन्हनि सां कॉन्टेक्ट कयो आहे ऐं छा उन्हनि जो तरीक़ो जेको आहे उन्हनि खां पुछण जो उहो इन्हनि खे कोई डिस्टर्ब त वधीक नथो करे या हे वधीक अनकंफर्टेबल त नथी आहिनि उन खां? जी परवीन कयो वियो आहे, लेकिन मां इन डिपार्टमेंट जी जेका कम्युनिटी आहे मां इन ते यकीन नथी कयां। मूंखे एतमाद न आहे इन्हनि ते ऐं मां इन्हनि वटि पेश नथी थियणु चाहियां। अच्छा, इहो तमामु घणो ज़रूरी शइ आहे कि अगरि एतमाद न आहे त पोइ अहिड़ी कमेटी जोड़णु खपे जेके माण्हू न्यूट्रल हुजनि, जिन्हनि जो यूनिवर्सिटी सां घणो वास्तो न हुजे। एफआईआर पे अवां केस पे त दाख़िल कयो आहे न गुलाम मुस्तफा राजपूत ते? अच्छा, उन हवाले सां वकील साहब भी कुछ पुछण चाहिनि पिया अवां खां। परवीन भेण, इहो कहिड़े सेक्शन में एफआईआर कटी आहे तव्हांजी? को सेक्शन वग़ैरह हूंदा न, कलम लिखियल हूंदा आहिनि एफआईआर जे शुरू में? मे बी उन्हनि खे आइडिया न हुजे हिन वक़्तु। अच्छा, या तव्हांखे व्हाट्सएप करे छॾे त ये तव्हांखे स्टडी करणी पवंदी उन जी ठीक ठीक, वो असांखे परवीन ख़ैर बाद में भी ॿुधाए सघे थी। अच्छा परवीन, जी अवां बि ॻाल्हि कयो त हुतां जी जेकी इंतिज़ामिया हुजे थी या उस्ताद हुजनि था उहे शागिर्दनि खे हिरासां कनि था ऐं हीअ जेके स्क्रीन शॉट्स आहिनि इन्हनि जो अवां सां को बि तालुक़ु न आहे। इन जी ख़ैर अरसलान साहब बि तरदीद कई आहे, अवां जे पारां बि इहा ई ॻाल्हि आहे त को इन सां तालुक़ु न आहे तव्हांजो? जी, मुंहिंजो इन्हनि सां को बि तालुक़ु न आहे। ऐं रही ॻाल्हि हिकिड़े अगरि मां इस टीचर जे हवाले सां, पीएमसी टीचर जे हवाले सां या कंहिं बि यूनिवर्सिटी जे टीचर जे हवाले सां ॻाल्हायां, जीअं हाणे अरसलान साहब ॻाल्हायो त सेकेंड ईयर खे सप्लियूं न आहिनि, फर्स्ट ईयर खे जीअं सप्लियूं आहिनि, ईअं ई कुझु ॻाल्हायो त सर वारनि खे कहिड़ी ख़बर त फर्स्ट ईयर या सेकेंड ईयर खे सप्लियूं लॻंदियूं बि या न लॻंदियूं? हुननि खे कहिड़ी ख़बर त एमसीक्यूज़ में छा कीअं मार्कूं घटि खयूं नी या एससीक्यूज़ में कीअं वधीक खयूं? हुननि खे कहिड़ी ख़बर? पर हू इन ॻाल्हि जी बि तरदीद कनि पिया, ईअं ई आहे न अरसलान साहब? तव्हां अहिड़ो कुझु न चयो हुयो शागिर्दनि खे? ऐं मैसेज में जी न्याणी जेको आहे सो मैसेज या स्क्रीन शॉट मोकिलिया आहिनि। मां हुन न्याणी खे, तव्हां हुन न्याणी खे सुञाणियो था? मां न, जीअं मैसेज जेके स्क्रीन शॉट वॾी हिम्मत करे हुन मोकिलिया आहिनि या पेश कयो आहे, मां हुन न्याणी खे सलाम पेश कंदसि त हुन वॾी बहादुरी ॾेखारिया। मां सुञाणिया नथी हुन न्याणीअ खे, लेकिन
ऐं इहे प्रॉपर FIA जे तरफ़ां थियणु Investigate थियणु खपे, इन्वेस्टिगेशन। ऐं अगरि न्याणी इहो फेस कयो आहे त हुनखे जस्टिस मिलणु खपे, ऐं जेको बि हुन में इन्वॉल्व आहे उहो जवाबदार आहे। उहे छोकिरियूं अॻिते बि न पियूं अचणु चाहिनि, मुंहिंजी पर्सनली बि उन्हनि सां ॻाल्हि थी, पर हू पंहिंजी आइडेंटिटी खे डिस्क्लोज़ न पियूं करणु चाहिनि। ऐं हुननि जो इहो बि चवणु आहे असलम साहब त हुननि कमेटी खे बि जेको आहे काफ़ी दफ़ा अप्रोच कयो। जेका बि छोकिरी अगरि कंहिं बि टीचर जे खिलाफ़ या कंहिं वार्डन जे खिलाफ़ एक्शन खणे थी, हिकिड़ो मिनट मालवी साहिबा, जी जी तव्हांजी तरफ़ अचां थी। परवीन छा पिया चओ तव्हां? जी बि जेका स्टूडेंट आहे एक्शन खणंदी आहे या कंहिंखे बि अगरि एक्शन खयो वेंदो आहे, कंहिंजे खिलाफ़ एक्शन खयो वेंदो आहे त उन या हरासमेंट जे खिलाफ़ एक्शन खयो वेंदो आहे त उनखे पखे में लटकाए करे मारियो वेंदो आहे, ज़हर ॾेई करे मारियो वेंदो आहे ऐं पोइ चयो वेंदो आहे त ख़ुदकुशी आहे। इहा ख़ुदकुशी न आहे हूंदी। ऐं ईअं ई छोकिरियूं जेके आहिनि न्याणियूं डिॼी करे पंहिंजा जेके आहिनि से ॻाल्हियूं सीने में दॿाए करे वेहंदियूं आहिनि, घर वारनि सां बि शेयर आहिनि कंदियूं ऐं एॾो सभु कुझु उहे बर्दाश्त कंदियूं आहिनि। जी, इहा त हिकु हक़ीक़त आहे त खोड़ सारा विक्टिम्स जेके आहिनि उहे अॻिते न अचणु चाहींदा आहिनि। अच्छा, थोरो क़ानूनी हवाले सां बि सम्झंदासीं त ही वधीक हिन में जॾहिं के इंस्टीट्यूट के इदारे में ऐं ख़ासि करे के तालीमी इदारे में अगरि कंहिं शागिर्द खे या शागिर्दियाणीअ खे हरास पियो कयो वञे त वकील साहब कानूनी रस्तो कहिड़ो आहे? जॾहिं कमेटीज़ पारां बि जेको आहे ओड़े क़िस्म जी मोट न अचे, देन व्हाट शुड द स्टूडेंट्स डू? असांजो हिकिड़ो त सोसाइटी जो मसइलो इहो आहे, लॉज़ असां वटि आहिनि। सिंध गवर्नमेंट काफ़ी लॉज़ इम्प्लीमेंट लॉज़ बणाए करे माना लाइब्रेरियुनि में तव्हांखे नज़र ईंदा, इम्प्लीमेंट कोन था थियनि। हाणे असां वटि पहिरियां पीनल कोड जो लॉ आहे, उहो अंग्रेज़ी दौर खां हले थो, पर उन ते अमल दरामद जेकॾहिं थिए त हीअ नवां लॉज़ या स्पेशल लॉज़ ठाहिण जी हिननि खे ज़रूरत ई न पए। सिर्फ़ु जेको असां वटि मसइलो आहे न, लॉ ते अमल नथो थिए। हाणे असांजो हाणे जेको एक्ट आहे 2010 में, वुमेन हेरासमेंट एक्ट 2010 में आयो, हुन में जेके कंडीशन्स हुयूं, हिकिड़ो लेंदी प्रोसीजर हुयो। तव्हां पंहिंजे इदारे में वेंदो, हुते कमेटी हूंदी, उहा 3 रुकनी कमेटी हूंदी, हिकिड़ो इदारे जो सरबराह हूंदो, हिकिड़ी हुन में लाज़मी तौर ते हिकिड़ी औरत हूंदी जेका तव्हांजे तरफ़ां थींदी। वरी उहो 3 ॾींहंनि में, उहो उनखां 7 ॾींहंनि में जेको अक्यूज़ड आहे उहो तव्हांखे जवाबु ॾींदो। पोइ वरी रिकमेंडेशन आहे। हाणे तव्हां ॾिसो न, ख़ासि तौर ते सिंध में असांजी जेका सोसाइटी आहे हुन में परवीन न्याणियुनि न्याणियूं जेके बोल्ड हुजनि तमामु घटि आहे। बिल्कुलु, हूअं ॾिठो ऐं इन्हनि जो घटि हुजण जे ई करे जेको इहो क्राइम आहे इहो वधे थो। सही, जेकॾहिं असांजूं न्याणियूं थोरो बि हुन सां जेकॾहिं थोरो मसइलो थिए ऐं उहे गॾिजी सॼी करे, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, गॾिजी सॼी करे जेकॾहिं हिन मामले खे उथाइनि त मूंखे यकीन आहे त ॿी न्याणी जी इज़त बि महफ़ूज़ रहंदी ऐं उहे हिरासां बि न थींदी। पर फैमिली प्रेशर आहे, फैमिली प्रेशर आहे। हाणे इन्हनि शयुनि खे फेस करणो पवंदो पाण खे, या त इन्हनि जे ख़िलाफ़ पाण खे जंग करणी पवंदी, या त पाण इन्हनि ज़ालिमनि जे हथां ब्लैकमेल थींदा रहंदा। हुकुमरान बि त मौजूद आहिनि, मिनिस्टर्स एतिरी पोस्ट ते वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ उन्हनि खे पोस्ट ॾिनियूं वयूं आहिनि, त हुननि खे बि त थोरो अॻिते अचणु खपे। जेसि ताईं तव्हांजी सोसाइटी इम्प्रूव में नथी अचे ऐं उहो नथो सम्झे, जेको हिरासां करे थो उहो नथो सम्झे त मुंहिंजी भेण बि हूंदी, मुंहिंजी धीउ बि हूंदी, उहा बि कंहिं कॉलेज में पढ़ंदी हूंदी, कंहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदी हूंदी, जेकॾहिं हुन सां इहो एक्ट थिए त उन भाऊ जो छा रिएक्शन हूंदो? सही मामलो इहो आहे त असां ॿिए जी न्याणी खे त सम्झो था, पंहिंजी न्याणी ते जेकॾहिं रखी सोचींदासीं या पंहिंजी तरबियत कंदासीं, घर में पंहिंजे औलाद जी तरबियत कंदासीं, वालदेन जी, त तॾहिं वञी तव्हां हिन क्राइम खे कंहिं हद तक कंट्रोल करे सघो था। ॿियो प्रोसीजर एॾो लेंदी आहे। हाणे एॾो एक्ट जो जेको हाणे जेका वर्क ऑफ प्लेस आहे उन में 3 क़िस्मनि जी हिरासमेंट ॾिनी वई आहे असांखे लॉ में। हिकिड़ी त आहे वर्बल आहे, रिटन आहे, वर्बल या रिटन। ॿियो फिज़िकल आहे, ॿियो आहे तव्हांजो माना घूरे ॾिसण बि जेको आहे उहो बि हिरासमेंट में अचे थो। सही, हाणे जेकी लॉ जे पोयां विज़डम हूंदी आहे न, घूरे ॾिसण खे, हाणे घूरे ॾिसण खे केरु चए थो बाबा इहो कहिड़ो कानून आहे, पर इहा वॾी हिरासमेंट आहे। का औरत या का शागिर्दियाणी, को स्टूडेंट या का वर्किंग लेडी आहे, उहा जेकॾहिं उतां वञे थो, कोई जो एम्प्लॉई आहे, जो बॉस आहे या उनखां थोरो को सुपीरियर आहे उहिदे में, जेकॾहिं उनखे हू घुरे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू जेका लेडी हूंदी वीचारी, घर जो प्रेशर, त हुनखे वर्क करणु तमामु घटि ॾिनो थो वञे। ऐं उहा जॾहिं वरी निकिरी अचे कम में ऐं उहा वरी कहिड़े शिकायत करे त पोइ त उनजा आईंदा जे लाइ दरवाज़ा बंदि थी वेंदा। इन ख़ौफ़ खां वीचारी जेके आहे उहा पोइ उन सम्झे थी त हीउ मूंखे ग़लति नज़रनि सां घुरे थो। परवीन, तव्हां बि हिकु वॾो क़दम खयो आहे। जी जी, मालवी साहिब, तव्हां कुझु ऐड पिया करणु चाहियो?
मां इहो चवणु थी चाहियां कि असां जेकी इहा ॻाल्हि था कयूं कि नियाणियूं साम्हूं अचनि, नियाणियूं हिमत कनि, नियाणियूं गॾिजी अचनि ॿाहिरि, इते असांखे सम्झणु खपे कि 4-4 5-5 साल जूं डिग्रियूं आहिनि। अगरि पहिरें साल में हरेसमेंट थिए थी, नियाणियूं ॻाल्हाइनि थियूं, त उन्हनि जा बाक़ी 4 साल उन इदारे में गुज़ारण मुश्किल था थी वञनि। इते इन्हनि केसिस खे तमामु सेंसिटिव केसिस आहिनि, सेंसिटिव नौयत सां इन्हनि खे डील कजे। जेके कमेटीज़ जो आइडिया आहे, मां इहो चवणु चाहींदमि कि जेके 2010 जे मुताबिक़ कमेटियूं आहिनि, इन में रुगो यूनिवर्सिटी जा माण्हू न हुजनि, उन में 2 माण्हू ॿाहिरियां भी ऐड कया वञनि, चाहे पुलिस मां ऐड कया वञनि या चाहे कंहिं नॉन कमेटी से थोरो अरसलान ऑर्गेनाइजेशन साहब मां खां बि ऐड पुछूं कया पिया वञनि। त छा अरसलान साहब जीअं परवीन बि चए पई त काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे लाइट वरितो वेंदो आहे जॾहिं शागिर्दाणियूं शिकायत कनि पियूं, या मुंहिंजी बि जॾहिं जेको आहे कुझु शागिर्दाणियुनि सां ॻाल्हि थी त हुननि चयो त असीं जॾहिं कंप्लेन कयूं पिया कि कमेटी जी तरफ़ वञूं पिया त असांजी ॻाल्हि खे जेको आहे हल्को वरितो वेंदो आहे, लाइट वरितो वेंदो आहे। त छा कमेटीज़ इदारनि में ख़ासि करे पीपल्स यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त वाक़ई में कमज़ोर आहिनि? अरसलान साहब, अवां त हुते पढ़ायो आहे, तव्हांखे ख़ासो टाइम बि थियो हूंदो। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। असल में हाणे त हुकूमत बि हिन जे लाइ जेको इक़दाम खयो आहे, यूनियंस खे बहाल करे छॾियो आहे असांजी सिंध हुकूमत। पर अरसलान साहब अहिड़ी ॻाल्हि न हुजे हा त पोइ शायदि परवीन बि असांखे 10 कलाकनि जो धरणो त हणंदे नज़र न अचे हा न, इहा त ॻाल्हि एक्सेप्ट करणी पवंदी। हरासमेंट त थिए थी। वो बिल्कुल पंहिंजे जाइ ते आहे ऐं उन जे लाइ मुंहिंजे कैरियर ते एॾो इफेक्ट पियो आहे, मुंहिंजी डिग्रीअ ते एॾो जी जी इफेक्ट पियो आहे। मालवी साहिब मां तव्हांजी तरफ़ ईंदसि। अरसलान साहब खे ॿुधी पिया वठूं त कमेटीज़ छा इदारनि में वाक़ई में तालीमी इदारनि में कमज़ोर हुजनि थियूं? जी अरसलान साहब कंटिन्यू कजो प्लीज़। जी, असांजी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इन जे लाइ इंक्वायरी वग़ैरह कनि पिया ऐं जेको आहे इन जे लाइ जेको बि इक़दाम आहिनि, अॼु परवीन न्याणी जेका परवीन आहे, इन जो जेको बि मैटर आहे इन ते जेको आहे सॼो लुक आफ्टर इहो सॼो थिए पियो थो, इन्वेस्टिगेशन वग़ैरह थिए पई। ऐं मूंखे इन मामले में जेको आहे खामखा में जेको आहे बिला जवाज़ रिलेट करे मूंखे डिफेम जेको कयो वियो आहे, इहा शइ ग़लति आहे। न छो त अव्हां जे नाले सां जेको आहे अरसलान साहब उहो त ठीकु आहे, अव्हां बिल्कुलु रद्द करे पिया सघो, पर स्क्रीनशॉट्स आया न, उते तव्हांजो नंबर हुयो, वरी उते जेको आहे पिक्चर लॻल हुई तव्हांजी, ॿियो कॉन्वर्सेशन जेको आहे उहो हुई बि फार्मेसी वारी स्टूडेंट जी, त अरसलान साहब सवाल त उथंदा न। मीडिया, सोशल मीडिया, तव्हां केतिरे न्यूज़ जी तरफ़ां बि जेको आहे न्यूज़ विदाउट एनी वेरिफिकेशन जेको आहे हलाई वई, तव्हां इहा ई वेरिफिकेशन शुरूआत में ई अॼु परवीन जेका आहे न्याणी परवीन खां करे सघो पिया। ठीकु आहे, जेका मुंहिंजी डिफेम जे लाइ मुंहिंजी साख खे नुक़सानु पहुचायो वियो आहे मीडिया जे थ्रू, इन जे लाइ मां ज़रूरु साइबर क्राइम ऐं FIR में रिपोर्ट करे चुको आहियां ऐं इन जे लाइ जेको आहे मां ज़रूरु जुडिशरी एक्शन जे थ्रू बि वेंदुसि ऐं इदारनि सां बि मां राब्तो कंदुसि। ठीकु, छो त हिकु ॻाल्हि पब्लिक थी हुई त यकीनन तव्हांखे बि पूरो हक़ आहे त तव्हां अॻिते अचो ऐं पंहिंजे हक़ इंसाफ़ जे लाइ ज़रूरत आहे, प्रॉपर इंक्वायरी जी बिल्कुलु ज़रूरत बिल्कुलु, छो त ही मामला आहे। एतिरा कॉम्प्लेक्स आहिनि, घिंजरियल आहिनि। हिकु तरफ़ उस्ताद जा स्क्रीनशॉट्स अचनि था ऐं उस्ताद रद्द पियो करे, ॿिए तरफ़ जेको आहे नर्सिंग जी डायरेक्टर ते इल्ज़ाम लॻनि पिया, उहे रद्द पिया कनि, तो ही काफ़ी कॉम्प्लेक्स सिचुएशन क्रिएट थी वई आहे। इन में शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु ॾाढो वॾो रुतबो आहे, ॾाढो वॾो रुतबो आहे असांजे मुआशरे में। अगरि इन तरह जा मामलात वधंदा रहिया त कीअं नियाणियुनि खे माण्हू, कोई दादू मां नियाणी अचे थी पढ़णु, कोई ॿियो लाड़काणे मां अचे थी, कोई किथां अचे थी, इहे सभु नियाणियूं ट्रेवल करे उनखे यूनिवर्सिटियुनि हवाले पेरेंट्स कीअं कंदा अगरि इन्हनि मामलात जो लाइ प्रॉपर यूनिवर्सिटीज़ इदारा स्टेट तयार न हूंदी त। असांखे इहो ॾिसण जी ज़रूरत आहे कि जेको उस्ताद पंहिंजे रुतबे ते वेठो आहे, छा उन रुतबे ते फाइज़ थियण जे आहे, डिज़र्व करे थो, ऐं अगरि वेठो आहे त उन सां ईमानदारी करे थो पंहिंजे उन उहिदे सां। अगरि त स्टूडेंट उस्ताद खां ई अनप्रोटेक्टेड थी वञे त हो काॾे वञे ऐं हो ॿिए कंहिंजे मथां उम्मीद करे। त इहो ॾिसण जी ज़रूरत आहे कि अगरि अहिड़ा मामला थियनि था, जेको ज़िम्मेदार आहे उनखे प्रॉपर झल थिए, प्रॉपर कानूनी कार्रवाई थिए, ताकि ॿिए कोई भी उस्ताद हुजे या ॿाहिरां कोई पब्लिक हरासमेंट हुजे, कोई भी हरासर हुजे जंहिंजी हिम्मत न थिए वरी हरास करण जी। ऐं अगरि हिते चयो वञे थो कि कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे त उन जे लाइ बि प्रॉपर इंक्वायरी थिए, ताकि जेके कूड़ा इल्ज़ाम लॻाइण वारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए, ताकि हो कूड़ो इल्ज़ाम न लॻाइनि। त प्रॉपर इन्हनि मामलनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। साहब इंक्वायरीज़ वाकई में कमज़ोर आहिनि, जीअं ख़ैर अरसलान साहब त चयो त अहिड़ो कुझु आहे कोन, कमेटीज़ पंहिंजो कमु कंदियूं, पर मां बि सभु सुठी सजेशन ॾिनी। अरसलान साहब त हितां हाणे उन इदारे जो माण्हू आहे, ॾिसो न हिकिड़ी औरत जे लाइ सुप्रीम कोर्ट जूं जजमेंट्स आहिनि त हिकिड़ी को माना ख़ातून हिकिड़ो एलिगेशन लॻाए थी अची सोशल मीडिया ते, तव्हां सम्झो था त केॾी वॾी कुर्बानी आहे हुन लाइ। हुनजो फ्यूचर जो इशूज़ आहिनि, हुनजी डिग्री जा इशूज़ आहिनि, हुनजे फैमिली में आहिनि। उहा त माना आख़िर जेकॾहिं चवंदो आहे जॾहिं तंग थींदो आहे त जंग कंदो आहे न, आख़िर जंग वारी पोज़ीशन में हूअ आई आहे।
ऐं उस्ताद साहिबान चवनि त माना इहो फॉर्मल आहे मां हीअ कंदो उहो त उनजो लीगल हू त राइट ख़ैर आहे रद्द कनि उहो पिया। तव्हां वटि आहे सही। तव्हां रद्द करे सघो था जेकॾहिं प्रॉपर इन्वेस्टिगेशन हुजे ऐं यकीन कयो जेके इदारनि में कमेटीज़ आहिनि फॉर्मेलिटीज़ आहिनि उहो ठहियल आहिनि मेंबर थियल आहिनि जेकॾहिं इहे इदारनि में कमेटीज़ हुजनि त अॼु परवीन खे 10 कलाक जो धरणो न ॾियणो पए बिल्कुल बिल्कुल या त हुनजी माना साम्हूं इहा फेल्यूर आहे ऐं हुन हुनजी इनिशियल डिपार्टमेंट रिपोर्ट जो में बि साबित थी न इहा इहो ॻाल्हि त फेल्यूर आहे कमेटी हाणे जी हिरासमेंट failure ॾिसो न जेंडर बेस्ड वायलेंस जेको आहे सही। पाण वटि ऐं तव्हां त सिर्फ़ु- कैंपेन्स बि हलाए चुका जी। आहियो न हिन ते असां हिते पंहिंजे कोर्स में कराची बार एसोसिएशन में इहे अहिड़े नमूने जा ऑडिटोरियम में असां सेमिनार कराया आहिनि ऐं पंहिंजे माना असां वटि बि लेडी लॉयर्स इलाही आहिनि उन्हनि खे बि इशूज़ आहिनि छो जो क्लाइंट सां पब्लिक डीलिंग आहे उनजी बि हिरासमेंट जा इशूज़ आहिनि सही। काफ़ी शयुनि खे असां हाणे स्टूडेंट्स ऐं लेडी लॉयर में थोरो बोल्डनेस जो फ़र्क़ु आहे हू माना काफ़ी तरीक़े हद ताईं उन्हनि शयुनि खे फेस करे सघे थी ठीकु। माना हुन वटि लॉ जी बि हिकिड़ी शइ आहे हाणे मसइलो आहे असांजे परवीन जहिड़े नियाणियुनि जे सही। लाइ जेके वीचारी जिन खे अवेयरनेस न आहे हाणे हिकिड़ी FIR आहे FIR हाणे मूंखे अञा सम्झ में नथी अचे त FIR कहिड़े सेक्शन में कटी आहे आया जेकॾहिं प्रॉपर अच्छा लॉ में न कटी मीडिया में जेके ख़बरूं आयूं आहिनि उहो ईअं लिखियलु पियो अचे त केस दाख़िल थियो आहे परवीन ईअं ई आहे न अवां कोर्ट हाणे केस दाख़िल थियो आहे न केस ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि हिकिड़ो त फॉर्मेलिटी तौर ते हिकिड़ो बेलेबल ऑफेंस में तव्हां का FIR लॉन्च करे छॾी त हुन ते न हुनखे बेल कराइणी पवंदी न हुनखे वधीक का कोन थींदी ऐं वरी पुलिस माशाल्लाह असांजी अहिड़ी आहे जो वरी अहिड़े क़िस्म जी इन्वेस्टिगेशन ऐं रिकॉर्ड खणी ईंदी त माना कन्विक्शन जो त सवाल ई पैदा न आहे सही हुन खां पोइ जेकॾहिं नॉन बेलेबल ऑफेंस आहिनि उहे अञा शो थियनि हाणे हिन में तव्हां वटि असां वटि 509 आहे जेकॾहिं हुन में तव्हांजी हिरासमेंट थिए थी त हुन में तव्हांखे 3 साल जी सज़ा बि थी सघे थी ऐं तव्हांखे प्लस फाइन 509 CRA असांजो पाकिस्तान पीनल कोड अच्छा सेक्शन आहे सॉरी, असांजो ठीकु आहे ऐं हाणे जेके हिननि अमेंडमेंट कई आहे 2021 में उहो लॉ उहो बि मार्केट में अचे पियो पर ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं लॉज़ तॾहिं अमल कंदा जॾहिं हिकु त असां बींग अ सोसाइटी जा मेंबर इन्हनि शयुनि खे खणंदासीं मां बींग अ लॉयर सिर्फ़ु मुंहिंजो माना ज़िमेदारी इहा न आहे त सिर्फ़ु वकालत कयां पर मुंहिंजी इहा ज़िमेदारी आहे त जेको सोसाइटी में बिगाड़ आहे हुनजे ख़िलाफ़ बि मूंखे आवाज़ु उथारणु बिल्कुलु, बिल्कुलु। अहिड़े नमूने सां हर माण्हू साफ़ी हुजे उस्ताद हुजे टीचर्स हुजनि जेकॾहिं इहे सभु गॾिजी सॼी हिन माशरे खे सुठो ठाहिण तॾहिं मुंहिंजी माना भेण परवीन जहिड़ा जेके इशूज़ आहिनि इहे कॾहिं बि न बिल्कुलु बिल्कुुल परवीन सां असांजी हमदर्दी आहे ऐं असीं उमेद कयूं था त हुनजे इन मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी थिए या जेको अरसलान साहब वारो असां ॾिसूं पिया जेके स्क्रीनशॉट्स रिलीज़ थिया आहिनि उन मामले जी बि शफ़ाफ़ इंक्वायरी थिए त हरूभरू अगरि कोई ग़लति शइ आहे या कंहिंखे ग़लति तरीक़े सां टारगेट कयो पियो वञे त ईअं बि न थियणु खपे जेकॾहिं ईअं आहे त असां वटि पुलिस जेकॾहिं प्रॉपर इन्वेस्टिगेशन करे कंप्लेन तरीक़े सां बि confusion बि create न थिए न। IO खे जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे हुनखे पावर आहिनि त हू 182 जी कार्रवाई करे अगेंस्ट द कंप्लेनेंट इफ द कंप्लेंट इज फॉल्स ठीकु आहे अगरि कंप्लेनेंट जो फॉल्ट आहे त फॉल्ट आहे जेकॾहिं हू कूड़ ॻाल्हाए थो त 182 जे सेक्शन जे तहत हुन कंप्लेनेंट जे ख़िलाफ़ इन्वेस्टिगेशन ऑफिसर या कोर्ट मां ऑर्डर वठी करे हुनजे ख़िलाफ़ FIR थी सघे थी ठीकु अच्छा अरसलान साहब जेकॾहिं हीउ इल्ज़ाम ग़लति साबित थियनि था त पोइ अव्हां मतिलबु हिन केस खे कीअं अॻिते खणी करे वेंदो अव्हां जीअं चयो त तव्हांजो FIA सां राब्तो थी चुको आहे इन बाबति जी हाँ बिल्कुल ॾिसो मुंहिंजी डिफेम थी आहे मूंखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त मां जेको बि आहे इहे सभु प्रूफ FIA साइबर क्राइम में ॾेई छॾिया आहिनि त जीअं हिन जे धमकियूं किथां पियूं लाइ मिलनि? हिननि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे जी अरसलान साहब धमकियूं केरु थो ॾे? अरसलान साहब क्लियर कजो धमकियूं केरु पियो ॾे जेतिरो बि सोशल पर मीडिया अरसलान साहब इहो हिते सम्झणु ज़रूरी आहे तव्हांखे छो धमकियूं ॾिनियूं वेंदियूं तव्हांजो त कोई तालुक ई न आहे न हिन मामले सां मां जेके मूंखे धमकियूं ॾियनि पिया या जेके मुंहिंजे लाइ कमेंट्स कनि पिया सोशल मीडिया ते सही। उन्हनि प्रूफ्स जे तहत जेको आहे मां जेको आहे जुडिशरी एक्शन जे थ्रू वेंदुमि ऐं FIA खे ऑलरेडी रिपोर्ट करे चुको आहियां ऐं साइबर क्राइम रिपोर्ट करे चुको आहियां ऐं इंशाल्लाह जेको आहे मूंखे इन जे लाइ इंसाफ़ मिलंदो जी आख़िर में छा चवणु चाहींदो अरसलान साहब फाइनल कमेंट को इदारनि में जेकी सूरत हाल क्रिएट थी चुकी आहे उस्तादनि ताईं ॻाल्हियूं अचनि थियूं त हू हरास था कनि या जीअं हाणे ही परवीन वारो मामिलो थियो इन समूरी ॻाल्हि ते तव्हां जेको आहे आख़िर में कुझु चवणु चाहिजो प्लीज़ जी बिल्कुलु अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि सो इन जे लाइ प्रॉपर इन्वेस्टिगेशंस थियणु खपनि ऐं इन्हनि खे सॉल्व करणु खपनि अच्छा अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि नॉर्मल ॻाल्हि त न आहे न अरसलान साहब चलो ठीकु आहे जी मारवी साहिबा
लैला मां हिते सभिनी खां पहिरीं त सोशल मीडिया जेको आहे उहो असांजो जेको एक्यूज़्ड आहे ऐं जेकी विक्टिम आहे ॿिन्ही खे हिकिड़ी वल्नरेबल सिचुएशन में बि आणे थो छॾे, छो जो उन्हनि जी आइडेंटिटीज़ जॾहिं रिवील थियूं थियनि त उन्हनि खे काफ़ी अहिड़ी शयुनि जो सामनो थो करणो पए जेके हुननि खे मेंटली डिस्टर्ब करे थी छॾनि, चाहे एक्यूज़ जी फैमिली हुजे चाहे उहा हुजे, छो जो एक्यूज़ जो इहो ई मतिलबु आहे न कि इल्ज़ाम लॻियो आहे, जेसिताईं हाणे उहो साबित थिए ऐं अॻिलो माण्हू मुजरिम आहे या न आहे इन जो फ़ैसिलो त इंक्वायरीज़ खां पोइ ऐं कोर्ट कंदी आहे। त हिते थोरो सो असांखे सोशल मीडिया जे रोल खे ॾिसण जी बि ज़रूरत आहे, नंबर 1 ऐं नंबर 2 असांजो जॾहिं कानून कमज़ोर हूंदा आहिनि, कमेटियूं कमज़ोर हूंदियूं आहिनि, पोइ असांजी नियाणियूं सोशल मीडिया ऐं पोइ मीडिया जा सहारा खणी ई पंहिंजी आवाज़ खे उथारण जी कोशिशि कंदियूं आहिनि। ऐं हिते मां कमेटीज़ जी तरफ़ घणो ज़ोर ॾींदे चवंदमि कि 2010 जे लॉ खे अञा बहितर सिर्फ़ु थियण जी ज़रूरत न आहे, लेकिन उन जी इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां घणो कमु करण जी ज़रूरत आहे। अगरि इहे कमेटीज़ मौजूद आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो लैला, छा तव्हां ॿुधो आहे न्यूज़ में कॾहिं का अहिड़ी न्यूज़ हली आहे कि यूनिवर्सिटी में हरेसमेंट जे लॉ जी ॼाण जे लाइ सेशन रखियो वियो आहे या हरेसमेंट जी ॼाण जे लॉ जी ॼाण जे लाइ 15 ॾींहंनि में या हर महीने में सेशन रखियो वेंदो आहे, को हिन ॻाल्हि ते ध्यानु नथो ॾिनो वञे। हिते इहो ई चवण थो वञे कि माण्हुनि खे ॼाण ई न हुजे, ॼाण न हूंदी त इहे मामला हिकिड़ी अजीब नौइयत अख्तियार कंदा। फाइनल व्यूज़ तव्हांजा शामिल थी विया जी एहसन साहब। मैडम जीअं चए थी त हाणे इहो लॉ जेको आहे अमेंड थियो आहे, हाणे इहो वुमेन्स हिरासमेंट एक्ट हिन जनवरी में जेको आहे 2022 एक्ट थियो आहे, हिन में काफ़ी शयूं हिननि इम्प्रूव करण जी कोशिशि कई आहे, पर शर्त इहो आहे त लॉ लाइब्रेरी जे लाइ न हुजणु खपे, इहो फील्ड में अचणु खपे ऐं हिन ते इम्प्लीमेंट थींदी तॾहिं ई तव्हांजे हिन सोसाइटीअ जो जेको आहे कंहिं माण्हूअ खे ख़ौफ़ थींदो, ख़ौफ़ तॾहिं ईंदो जॾहिं सज़ा हूंदी, जॾहिं सज़ा ऐं जज़ा जो सिस्टम तव्हां वटि वेझी वेंदो त पोइ हीअ त माना वाक़िया अहिड़ा आहिनि ईंदड़ वक़्त में वधंदा रहंदा। सही, परवीन तव्हां कुझु चवणु चाहियो पिया आख़िर में? मां इहो ई चवंदसि त मूंसां इंसाफ़ कयो वञे, मां चीफ जस्टिस खे चवंदसि मूंसां इंसाफ़ कयो वञे, मां उन्हनि जी वधि मां वधि शुक्रगुज़ार आहियां त हुननि असांखे रिस्पॉन्स ॾिनो ऐं हुन नोटिस कढियो, मां इलाही शुक्रगुज़ार आहियां। हुन पंहिंजी धीउ जो MP नोटिस कढियो, उनजे खिलाफ़ जवाबदार जेके आहिनि से गिरफ़्तार इंशाल्लाह थींदा। चीफ जस्टिस मूंखे इंसाफ़ ॾींदो, पंहिंजी धीउ खे उते इंसाफ़ ॾींदो ऐं चीफ जस्टिस जेको आहे सो मुंहिंजे मथे ते हथु रखियो आहे। मां इलाही थैंकफुल आहियां, सॼी सिंध जी मां इलाही थैंकफुल आहियां, सोशल मीडिया जी मां सभिनी जी थैंकफुल आहियां। सही न, बिल्कुलु आवाज़ उथारण तमामु ज़रूरी आहे, तव्हां बि हिकु बोल्ड क़दम खयो आहे, असीं दुआगू आहियूं। मां शुक्रगुज़ार आहियां KTN न्यूज़ वारनि जी जिन्हनि मुंहिंजो साथ न छॾियो। ठीकु, बिल्कुलु न, अहिड़ा इशूज़ जेके आहिनि उहे हाईलाइट थींदा रहनि ऐं असां दुआगू आहियूं त तव्हां सां जेको आहे इन मामले जे हवाले सां शफ़ाफ़ इंक्वायरी थिए, जेको मुलविस आहे उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे। ऐं जीअं अरसलान साहब बाबति बि इहे जेको केस साम्हूं आयो आहे, स्क्रीन शॉट्स लीक थिया आहिनि, इन बाबति बि शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु तमामु ज़रूरी आहे, छो त हू हुते उस्ताद आहिनि ऐं जेकॾहिं का कंप्लेनेंट आहे त इन हवाले सां बाक़ाइदा इन्वेस्टिगेशन थियणु खपे त छा अहिड़ी विक्टिम मौजूदु आहे, अहिड़ी स्टूडेंट मौजूदु आहे जेका पंहिंजी आइडेंटिटी खे डिस्क्लोज़ न पई करणु चाहे ऐं ही स्क्रीन शॉट्स फेक आहिनि, न आहिनि। त जीअं अरसलान साहब बि चयो त हू FIA सां ऑलरेडी राब्ते में आहिनि, त वधीक जीअं हिन केस में डेवलपमेंट्स ईंदियूं रहंदियूं असां तव्हांजे साम्हूं रखंदा ईंदासीं। वाक़ियो चाहे नवाबशाह जो हुजे, कंहिं बि तालीमी इदारे में थियो हुजे, चाहे CMC हुजे या PMC हुजे, छोकिरी जेको आहे उहा परवीन हुजे या जेके असांजो गुज़रियल डॉक्टरियाणियुनि सां थी चुको आहे CMC में, त इन हवाले सां इंसाफ़ जा दर उन्हनि जा वालिदैन में यकीनन ॾिसंदा हूंदा त उन्हनि खे को इंसाफ़ मिले। सो इंसाफ़ महांगो न थियणु खपे असांजे मुल्क में एटलीस्ट, ऐं असांजे हुकुमराननि खे बि सुजाग में अचणु खपे। ख़ैर सिंध असेंबली में हिन मामले ते घणो डिस्कशन त थी चुको आहे, ॾिसूं पिया त हाणे छा पियो थिए। ऐं ही नओं कोर्ट वारो जेको मामिलो आहे इन में बि शफ़ाफ़ इंक्वायरी थियण जी तमामु घणी ज़रूरत आहे। 2 महिमान असांखे जॉइन न करे सघिया कुझु टेक्निकल रीज़न्स जे सबबु। सो बहरहाल उमेद आहे तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो, फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।